अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स। आज जी इन वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं मीज़ान बैंक में जेके न्यू करंट ओपनिंग्स आहिनि, जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि, उन्हनि जे बारे में। ही जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि कॉल सेंटर ऑफिसर्स जूं ऐं इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जूं। कॉल सेंटर ऑफिसर जी डिटेल था ॾिसूं। ही कॉल सेंटर ऑफिसर जी जॉब आहे, इन में ऑनलाइन अप्लाई करे सघिजे थो 16 अगस्त ताईं। ऐं इन में जेको एज रिक्वायर्ड आहे उहा 20 खां 30 साल जे विच में हुजे। मिनिमम एजुकेशन बैचलर हुजे। एक्सपीरियंस फ्रेश ऐं एक्सपीरियंस कैंडिडेट ॿई इन में अप्लाई करे सघनि था। ऐं मेल फीमेल ॿई एलिजिबल आहे इन में अप्लाई करण जे लाइ। उन खां अलावा ही ॿी जेका जॉब आहे उहा इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जी सां रिलेटेड आहे। ही इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी में जेके बि फ्रेश ग्रेजुएट्स आहिनि उन्हनि जे लाइ आहे। इन में टोटल पोजीशन 35 प्लस आहिनि ऐं इन में जेको आहे जेंडर मेल फीमेल ॿई अप्लाई करे सघनि था। इन में जेको एज रिक्वायर्ड आहे 20 खां 27 साल जे विच में हुजे। मिनिमम एजुकेशन जेका आहे बैचलर हुजे, डिग्री IT ग्रेजुएट हुजे हिकु रिकग्नाइज्ड यूनिवर्सिटी मां। इन जेका जॉब लोकेशन आहे कराची आहे ऐं इन जी जेका डेडलाइन आहे उहा 24 जुलाई 2022 आहे। हाणे इन ॿिन्ही जॉब्स में अप्लाई करण जे लाइ तव्हां URL सर्च कजो meezan.rozi.pk। ये असां URL सर्च कंदासीं त असांखे ही इंटरफेस शो थींदो। इन में अप्लाई करण जे लाइ हिते असां अप्लाई नाउ ते क्लिक कंदासीं। ही तव्हांखे डिटेल अची वेंदी ऐं अगेन असां हिन अप्लाई नाउ ते क्लिक कंदासीं ऐं ही तव्हां ॾिसी रहिया आहियो इंटरफेस अप्लाई फॉर अ जॉब। अगरि जेकॾहिं तव्हांजो rozi.pk ते अकाउंट ठहियल आहे, उन ई अकाउंट जी तव्हां जे ईमेल ते तव्हांजो अकाउंट ठहियल आहे ऐं तव्हां पासवर्ड ॾेई करे हिते लॉगिन करे सघो था। अगरि तव्हांजो rozi.pk ते अकाउंट नाहे ठहियल त तव्हां छा कंदव, न्यू साइन अप हेयर ते क्लिक कंदव ऐं जीअं ई क्लिक कंदव थी तव्हां वटि फॉर्म अची वेंदो। इन फॉर्म खे तव्हां फिल कंदव। ही ॾिसो हिन में इफ यू हैव एन अकाउंट rozi.pk you don't need fill out registration form। त तव्हांजो जेकॾहिं rozi.pk ते इहा जॉब जी वेबसाइट आहे जंहिंमें जॉब अनाउंस थींदियूं आहिनि त उन में तव्हांखे नोटिफिकेशंस मिलंदा आहिनि। अगरि तव्हांजो उते अकाउंट आहे त तव्हां उतां डायरेक्ट अप्लाई करे सघो था। अगरि तव्हांजो अकाउंट न आहे त तव्हां ही रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करे ऐं रजिस्टर एंड कंटिन्यू कंदो। मुंहिंजो ऑलरेडी अकाउंट ठहियल आहे, इन करे मां डायरेक्ट अप्लाई कयां थो। डायरेक्ट अप्लाई करण जे लाइ असां लॉगिन ते क्लिक कंदासीं। ॾिसो असां लॉगिन डिटेल्स विझी छॾियो आहिनि ऐं असां लॉगिन कयूं था। ही ॾिसो अची वई जॉब डिस्क्रिप्शन सॼी कॉल सेंटर ऑफिसर ऐं असां हिते अप्लाई नाउ ते क्लिक कंदासीं। जीअं ई अप्लाई नाउ ते क्लिक कंदासीं त असां जेका रजिस्ट्रेशन में पर्सनल इंफॉर्मेशन ॾिनी उहा ऑलरेडी एडिड आहे। बाक़ी असांखे जेको आहे एजुकेशन, एक्सपीरियंस, फैमिली इंफॉर्मेशन एंड अदर इंफॉर्मेशन फिल करे पूरो फॉर्म फिल करणो आहे। जीअं ई असां पूरो फॉर्म फिल कंदासीं त असांजी जॉब एप्लीकेशन एक्सेप्ट थी वेंदी। उमेद था कयूं तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो मीज़ान बैंक में जेको आहे न्यू जॉब अपॉर्चुनिटीज़ आयूं आहिनि उन्हनि में कीअं अप्लाई कजे। मज़ीद अहिड़े इंफॉर्मेटिव वीडियोस जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, त असांजी ईंदड़ हर वीडियो अव्हां ताईं पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।